मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब 8 सबक 10 हिस्सो ॿियो मश्क अददी सवाल एक्सरसाइज़ न्यूमेरिकल्स। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार, मां आहियां सनाउल्लाह महर। प्यारा ॿारो, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असीं चैप्टर 8 जी एक्सरसाइज़ शुरू कई आहे ऐं हींअर असीं उनजो सेक्शन बी जेको त स्टार्ट कयूं था, जेको आहे स्ट्रक्चर्ड क्वेश्चन्स, जंहिंमें असां न्यूमेरिकल्स सॉल्व कंदा आहियूं। हिते जेको असां वटि पहिरियों सेक्शन आहे न्यूमेरिकल्स जो, उहो आहे वर्क सां तालुक़ु रखे थो ऐं इन में पहिरें न्यूमेरिकल जी स्टेटमेंट में चवे थो हाउ मच वर्क इज़ नीडेड टू मूव हॉरिजेंटली अ बॉडी 20 मीटर बाय अ फोर्स ऑफ 30 न्यूटन। द एंगल बिटवीन द बॉडी एंड द हॉरिजेंटल सरफेस इज़ 60 डिग्री। तो प्यारा ॿारो, बेसिकली हिते चवे थो त हिकु बॉडी आहे ऐं उहा जेको आहे त केतिरो कमु करे थी, उहो कमु असांखे मालूम करिणो आहे। चवे थो उहा बॉडी जेका आहे उहा 20 मीटर मुफ़ासिलो कवर करे थी जॾहिं हुन ते 30 न्यूटन जो फोर्स अप्लाई थिए थो। उन डिस्टेंस ऐं उनखां पोइ उन फोर्स जे विच में जेका एंगल ठहे थी उहा ठहे थी 60 डिग्री। हाणे इन खां असां हिन डायग्राम जे थ्रू सम्झण जी कोशिशि कयूं था त मिसाल जे तौर ते हीअ हिकिड़ी बॉडी आहे, हीअ हिकिड़ो बॉक्स आहे, इनखे हीअ हिकिड़ो माण्हू आहे जेको छिके थो। हाणे हीअ माण्हू जॾहिं हिनखे छिके थो त हीअ हितां हिन ते फोर्स लॻाए थो ऐं फोर्स जॾहिं लॻाए थो त इहो जेका बॉडी आहे इहा काॾे मूव कंदी, हिन तरफ़ मूव कंदी ऐं यानी कि हीअ डिस्टेंस हिन तरफ़ कवर कंदी। हाणे फोर्स हीअं थो लॻे ऐं डिस्टेंस हीअं थी मूव करे। उनखां पोइ हिन फोर्स ऐं डिस्टेंस जे विच में जेका एंगल ठहे थी उहा ठहे थी 60 डिग्री। हाणे चवे थो त हिन बॉडीअ ते वर्क जेको आहे उहो केतिरो थो थिए, तो इहो असांखे मालूम करिणो आहे। सभ खां पहिरीं असां डेटा ठाहींदासीं। डेटा में असांखे रिकॉर्ड छा आहे, रिकॉर्ड आहे वर्क, त असांखे वर्क मालूम करिणो आहे। उनखां बाद में डिस्टेंस जेको ॾिए थो उहो ॾिए थो 20 मीटर। उनखां पोइ चए थो फोर्स जेको हुन ते अप्लाई थिए थो उहो थिए थो जेको आहे 30 न्यूटन। ठीकु आहे। ऐं उनखां बाद में जेका एंगल आहे उहा आहे 60 डिग्री। हाणे असां हलूं था सॉल्यूशन जे तरफ़ प्यारा ॿारो। जीअं त असांखे ख़बर आहे त जेको वर्क जो फार्मूलो आहे उहो आहे W इज़ इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट। जॾहिं असांखे एंगल मिलियल हूंदी आहे तॾहिं असां यूज़ कंदा आहियूं कॉस थीटा। ऐं इहो इन जो रीज़न मां तव्हांखे प्यारा ॿारो प्रीवियस लेक्चर्स में सम्झाए आयो आहियां त असां कॉस थीटा छाजे करे यूज़ कंदा आहियूं। ठीकु आहे। तो हाणे हिते छा कंदासीं, जस्ट हिते असां वैल्यूज़ पुट कंदासीं। जॾहिं त असांखे फोर्स मिलियल आहे 30 न्यूटन, उनखां पोइ डिस्टेंस जेको आहे उहो आहे 20 मीटर ऐं कॉस असां साॻी रखीसीं, एंगल जेका आहे उहा असांखे मिलियल आहे 60 डिग्री। ठीकु। हाणे उनखां बाद में जीअं त असांखे ख़बर आहे त 60 डिग्री जेका हूंदी आहे कॉस उहा हूंदी आहे 0.5 जे बराबरि। हाणे असां इन टिनी टर्म्स खे पाण में मल्टीप्लाई कंदासीं त असां वटि जवाबु ईंदो 300 जूल्स। ठीकु आहे। इन मतिलबु छा थियो त जॾहिं ही बॉडी 20 मीटर जेको आहे डिस्टेंस कवर करे पई हॉरिजेंटली 30 न्यूटन जो फोर्स लॻण सां, त हिन में जेको वर्क पैदा थियो उहो घणो पियो थिए, उहो थिए थो 300 जूल्स। ठीकु आहे प्यारा ॿारो। उनखां बाद में नेक्स्ट असांजो जेको न्यूमेरिकल आहे उहो बि तालुक़ु रखे थो वर्क सां। हिन जी स्टेटमेंट में चवे थो हाउ मच वर्क इज़ डन। चए थो केतिरो कमु थियो आहे। इफ अ क्रेट इज़ मूव्ड एट अ डिस्टेंस ऑफ 50 मीटर when a force is 30 न्यूटन is applied along the surface। चवे थो त केतिरो कमु थींदो जॾहिं असां हिकु क्रेट खे मूव करायूं था जेको आहे 50 मीटर डिस्टेंस ताईं, ऐं उन ते जेको असां फोर्स अप्लाई था कयूं उहो जेको आहे 30 न्यूटन अप्लाई था कयूं सरफेस ते। ठीकु आहे। तो इनखे बि असां हिन तरीक़े सां थोरो सम्झण जी कोशिशि कयूं था त हीअ असां वटि हिकिड़ो क्रेट आहे। हाणे इन क्रेट ते सभ खां पहिरीं त असांखे चवे थो इन ते जॾहिं असां फोर्स लॻायूं था त हू डिस्टेंस जेको कवर थो करे उहो करे थो 50 मीटर। ठीकु आहे। उनखां बाद में हिन ते जेको फोर्स लॻायूं था उहो लॻायूं था काॾे, उहो लॻायूं था असां 30 न्यूटन जो। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो, जीअं त असांखे ख़बर आहे त जंहिं तरफ़ असां फोर्स लॻाईंदा आहियूं उन ई तरफ़ जेको आहे त
डिस्प्लेसमेंट कवर थींदो आहे। यानी जेकॾहिं असां हिन ॿिन्ही जी एंगल खे ॾिसूं त एंगल ॿिन्ही जे विच में छा हूंदी, उहा हूंदी 0। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां हिते हाणे असां डेटा ठाहियूं था। हाणे डेटा में असांखे जेको आहे त वर्क मालूम करिणो आहे। उनखां पोइ मिलियल छा आहे असां वटि जेको आहे डिस्प्लेसमेंट मिलियल आहे जेको आहे 50 मीटर, ऐं उनखां पोइ फोर्स असांखे मिलियल आहे जेको आहे 30 न्यूटन। त असांखे हिते वर्क मालूम करिणो आहे। जीअं त सॉल्यूशन जी तरफ़ हलूं था असां हाणे, ऐं असांखे फार्मूले जी ख़बर आहे त फार्मूलो जेको वर्क जो आहे उहो आहे W = फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां हाणे असां छा कंदासीं, हिन में जस्ट वैल्यू पुट कंदासीं। असां फोर्स जो जेको वैल्यू हिते ॾिनो वियो आहे उहो ॾिनो वियो आहे 30, ऐं उनखां पोइ जेको डिस्प्लेसमेंट आहे उहो आहे असां वटि 50। ठीकु आहे। हाणे हिन ॿिन्ही खे जॾहिं असां पाण में मल्टीप्लाए कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 1500 जूल। ठीकु आहे। त हिन चवण जो मतिलबु इहो आहे त जॾहिं असां जेको आहे 30 न्यूटन फोर्स अप्लाई कयूं था हिन क्रेट ते, ऐं हू 50 मीटर जेको आहे डिस्टेंस कवर करे थो, त उन जे दौरान ही जेको वर्क कयो हिन उहो कयो 1500 जूल। ठीकु आहे। तो पहिरां वारो उनखां बाद में न्यूमेरिकल जेको असां वटि चौथों आहे यानी नंबर 6 में, पोइ इहो जेको तालुक़ु रखे थो उहो रखे थो वरी एनर्जीअ जे फॉर्म सां। ठीकु आहे। तो हिन जी स्टेटमेंट में चवे थो what will be the kinetic energy of a body of mass 50 kg driving a bike with velocity of 2 meter per second। ठीकु आहे। हाणे हिन जे चवण जो मतिलबु इहो आहे त हिकु ॿार आहे जंहिंजो मास आहे 50 किलो, ऐं हू जेको आहे त बाइक हलाए थो, ऐं बाइक जी जेका वेलासिटी आहे उहा आहे 2 मीटर पर सेकेंड। चए थो त उन में जेका काइनेटिक एनर्जी आहे उहा केतिरी थींदी। तो पहिरां बारो असां ऑलरेडी डिस्कस करे आया आहियूं त काइनेटिक एनर्जी छा थींदी आहे। उहा थींदी आहे जॾहिं कोई बि ऑब्जेक्ट मोशन में हुजे, मोशन जे दौरान जेका उन ऑब्जेक्ट में एनर्जी हूंदी आहे उनखे असां चवंदा आहियूं काइनेटिक एनर्जी। ठीकु आहे। त मतिलबु त ही छा आहे, ही जेको बॉय आहे, ही जेको माण्हू आहे उहो छा थो करे, उहो मूव थो करे बाइक ते। ठीकु आहे। हाणे इन मूवमेंट जे दौरान असांखे इन जी काइनेटिक एनर्जी मालूम करणी आहे। तो सभ खां पहिरीं असां डेटा जी तरफ़ हलंदासीं। तो डेटा में असांखे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं रुकाइड आहिनि ऐं कहिड़ियूं मिलियल आहिनि। सभ खां पहिरीं असांखे काइनेटिक एनर्जी मालूम करणी आहे। उनखां पोइ असांखे मास मिलियल आहे उन बॉय जो जेको आहे 50 किलो, ऐं उनखां बाद में जेका वेलासिटी मिलियल आहे उहा मिलियल आहे 2 मीटर पर सेकेंड। उनखां बाद में हाणे असांखे जेको आहे काइनेटिक एनर्जी मालूम करणी आहे। सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था। जीअं त असांखे ख़बर आहे त काइनेटिक एनर्जीअ जो जेको फार्मूलो आहे उहो आहे 1/2 mv²। तो ही फार्मूलो बि असां ड्राइव करे आया आहियूं त ही कहिड़े नमूने सां जेको आहे फार्मूलो निकिरे थो। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो अहिड़े नमूने सां हाणे असांखे जेको आहे मास बि मिलियल आहे ऐं वेलासिटी बि मिलियल आहे। ठीकु आहे। हाणे छा कंदासीं, जस्ट हिन फार्मूले में असां इहे वैल्यूज़ पुट कंदासीं। ठीकु आहे। हिते असां वैल्यू पुट था कयूं। तो हिते 1/2 असांजो जेको कांस्टेंट टर्म आहे उहो साॻियो रहियो, ऐं मास असांखे मिलियल आहे जेको आहे 50, ऐं उनखां बाद में वेलासिटी आहे असां वटि 2, ऐं इन जो असां हिते स्क्वायर ॾिनोसीं फार्मूले जे तहत। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो हाणे असां हिते छा कंदासीं, ॾिसो त ही जेके 2 आहिनि हिन जी टेबल हिन 50 ते जेको आहे 25 टाइम्स जेको आहे लॻे थी। ठीकु आहे। हाणे जॾहिं असां हिनखे ॾिसंदासीं त हिते असांजो जेको टर्म ईंदो उहो ईंदो हिते 25, ऐं हिते ॿिनि जो जॾहिं असां स्क्वायर कंदासीं त इहो ईंदो असां वटि 4। ठीकु आहे। हाणे छा थींदो त हिते असां 25 खे मल्टीप्लाए कंदासीं 4 सां, त जेको असां वटि जवाबु ईंदो उहो ईंदो 100 जूल। ठीकु आहे। हाणे इन जो मतिलबु इहो थियो त जेको ही छोकिरो हुयो जंहिंजो जेको मास हुयो उहो 50 किलो हुयो, ऐं 2 मीटर पर सेकेंड जी जेको आहे वेलासिटी मूव करे पियो बाइक ते, उन में उन दौरान जेका काइनेटिक एनर्जी हुई उहा हुई 100 जूल। ठीकु आहे प्यारा ॿारो। अहिड़े नमूने सां ही असां वटि जेको आहे त कुझु न्यूमेरिकल्स हुया जंहिंखे असां हिन लेक्चर में सॉल्व कयोसीं। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी अञा असां वधीक न्यूमेरिकल सॉल्व कंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।